थिए ख़त्म क़ुरान दसो न जी ज़ियारत छा हूंदी बुलंदतर सलवार जंहिं सिज खे मलाइक हलाइनि था तादादुन जो हज़ारे आ तादादुन जो हज़ारे आ तंहिंखे थो इशारे सां उभारे अली दस उन्हीअ जी ताक़त छा हूंदी दस उन्हीअ जी ताक़त छा हूंदी ऐं कंहिंजे मुर्शिद जा ही लफ़्ज़ आहिनि जे अली न हुजे त हलाक थियां जे अली न हुजे त हलाक थियां जो इमाम अलीअ जे सिवाय न बचे पोइ लगन जी हालत छा हूंदी बुलंदतर सलवार ऐं जंहिंजी दीद जे लाइ थी दुनिया छिके सो वक़्त ज़हूर ज़रूर कंदो सो वक़्त ज़हूर ज़रूर कंदो जंहिंजे पोयां नमाज़ नबी पढ़ंदो दस उन जी इमामत छा हूंदी नारे तकबीर नारे रिसालत या रसूल अल्लाह बैत बुलंद कर नारे हैदरी या अली बुलंदतर सलवार अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद आले मुहम्मद सही भैया हाँ हाँ